सुरसरी राग दास्तान ट्यूं। खुआ काल खणी उन विधा उतर आसरे, अला झुरे म उन जी ओले जी अणी, वणजारन बणी वखर विधो ॿेड़ी। हिन बैत में छा साईं समुंड जे सफ़र ते निकिरंदड़ वणजारनि जे बारे में ॿुधाए थो त जॾहिं उतर वाह लॻो आहे त हू पंहिंजे सफ़र जी तयारी पिया कनि। उन तयारी जे सिलसिले में हू छा था कनि, पंहिंजूं ॿेड़ियूं जेके आहिनि उहे तयारु पिया कनि। उन लाइ चए थो खुआ काल खणी उन विधा उतर आसरे। हाणे खुआ छा आहे, जेके ॿेड़ियुनि जा सिड़ थींदा आहिनि, कपिड़ो ॿधबो आहे ॿेड़ियुनि खे बैलेंस में रखण लाइ, उन्हनि में जेके काछियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उनखे चइबो आहे खुआ। चए थो खुआ काल खणी उन विधा उतर आसरे, अला झुरे म उन जी ओले जी अणी। वरी हिते दुआ आहे त अला साईं तूं जेका उन्हनि जी ओले जी अणी, ओलो माना वंझ, उन वंझ जी जेका चोंब आहे, उनजो जेको मुंहुं आहे उनखे सलामत रखिजां ऐं उनखे कंहिं क़िस्म जो को नुक़सानु न पहुचाइजां, जीअं हू पंहिंजी मंज़िल ते पहुचनि। वणजारनि वणी वखर विधो ॿेड़ी। वणजारनि वणी, वणी माना सौदो करे। वणजारा जेके ॿेड़िया आहिनि सफ़र लाइ निकिरनि था कारोबार लाइ, उन्हनि जेको सौदो कयो आहे उहो उन सौदे खे छा कयो अथनि, वखर विधो ॿेड़ीअ। त उहो जेको वखर आहे उहो उन्हनि खणी ॿेड़ियुनि में विधो आहे ऐं पंहिंजे सफ़र लाइ रवाना थियण लाइ। उन खां पोइ ॿियो बैत आहे, वखर सो विहार जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न दा, सा का हड़ हला अॻ जंहिंजे उभी। हिन बैत जो मक़सदु इहो आहे त जेको तूं सौदो करी पियो, जेको सदे लाइ वञी पियो, उन लाइ तो जेको वखर वरितो आहे, वखर सो विहार जो पए पुराणो न थिए। माना अहिड़े क़िस्म जो वखर हुजे जेको ज़ाया न थिए, पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न दा। त जीअं त तूं जेको सफ़र लाइ निकिरी पियो, उहो सफ़र लाइ वञी पियो कंहिं ॿिए तरफ़, कंहिं ॿिए मुल्क ॾांहुं, विलायत में। हाणे उन विलायत में जेसिताईं तुंहिंजो उहो सामान पहुचे ऐं उन मंज़िल ते रसे, त अहिड़ो सौदो तुंहिंजो न थियलु हुजे जो उहो विच में ज़ाया थी वञे। सा का हड़ हलाए अॻ जंहिंजे उभी, माना अहिड़ो को तरीक़ो कर जो जेका तुंहिंजी मंज़िल आहे, जेको तुंहिंजो मक़सदु आहे, उहो पूरो थी वञे। उन खां पोइ ओरियाई आणीनि मेड़ियो मोलिम ख़बरूं, सा तां सुध न ॾीन जिते वह वेद करे। हिन बैत जो जेको मक़सदु आहे उहो ई आहे त जॾहिं ॿेड़िया था सफ़र ते वञनि था त उन्हनि सां गॾु मोलिम मौजूदु हूंदा आहिनि। मोलिमनि जो मोलिम माना जेके सूंहां हूंदा आहिनि, रस्तो ॾेखारींदड़ हूंदा आहिनि, उहे उते उन्हनि सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि। त चए थो ऐं उहे जेके मोलिम हूंदा आहिनि उहे समुंड जे बारे में हाल अहिवाल ॿुधाईंदा आहिनि त समुंड जी सूरत हाल छा आहे। त हीअ चए थो ओरियाई आणीनि मेड़ियो मोलिम ख़बरूं। हाणे जेके मोलिम आहिनि उहे समुंड जे जेके ओरिया वेझड़ा जी ख़बरूं आहिनि, सूरत हाल आहे, उन खां त उहे आगाह कनि था। पर छा आहे, सा तां सुध न ॾीन जिते वह वेद करे। पर जिते ख़ौफ़नाक क़िस्म जूं समुंड में लहरूं आहिनि, ख़ौफ़नाक क़िस्म जूं ख़तरनाक क़िस्म जूं हालतूं आहिनि, उन जे बारे में मोलिम बि का ख़बरदार कोन था ॾियनि। उन खां पोइ ॿेड़ी तुंहिंजी बाज वखर त विसाल जो, खुहा ओला तोकिया सभु सुहारा साज, उत का मोलिमन हाज जित पूरण वारो पाण। हाणे हिन बैत में ॿेड़ी जी सूरत हाल जेका आहे, ॿेड़ी जी कंडीशन जेका आहे, उन जे बारे में छा थी असांखे ॿुधाए थो त ॿेड़ी कीअं आहे। ॿेड़ी तुंहिंजी बाज वखर त विसाल, माना ॿेड़ी तुंहिंजी जेका आहे बाज सां भरियल आहे ऐं उन में विसाल मुहबतुनि जूं जेके सभई शयूं आहिनि उहे उन में मौजूदु आहिनि या पयल आहिनि। न फ़क़ति तूं मौजूदु आहीं, पर तुंहिंजूं मुहबतूं, बाज ऐं तुंहिंजा जेके सुठायूं आहिनि उहे बि उन में शामिल आहिनि। खुहा ओला तोकिया सभु सुहारा साज। हाणे इन में छा आहे, ॿेड़ी जी सूरत हाल ॿुधाए पियो त ॿेड़ी कहिड़े नमूने सां सिंगारियल आहे, उन में सिंगारियल आहे या उहा कहिड़े नमूने सां ठहियल आहे। खुहा ओला तोकिया सभु सुहारा साज, माना उहे जेके खूहनि सां, ओलनि सां, तोकियनि सां, उहे सभु क़िस्म जो जेको साज़ सामान आहे उहो उन में मौजूदु आहे। पर चए थो अहिड़े क़िस्म जी ॿेड़ी हुअण जे बावजूदि उत का मोलिमन हाज जिते पूरण वारो पाण। पर उते बि कॾहिं कॾहिं समुंड जी अहिड़ी कंडीशन थी वेंदी आहे, सूरत हाल थी वेंदी आहे जो बावजूदि मुकमिल तरह सही नमूने सां ॿेड़ी जे तयारु थियल हुअण जे बावजूदि बि समुंड जी जेका हालत हूंदी आहे, उते जेके मोलिम हूंदा आहिनि उन्हनि जूं समूरियूं हुजतूं, कोशिशूं, महिनतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं उहे ख़ुदि मायूस थी वेंदा आहिनि या परेशान थी वेंदा आहिनि त हाणे ख़बर न आहे छा थींदो। पर उन सूरत हाल में छा अचे थो, जिते पूरण वारो पाण। पर जो अलाह ताला आहे उहो उनखे पूरे अॻिते वधाए, पंहिंजो घस ॾेखारे ऐं पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचाए छॾे थो।